नाज़रीन खे अपडेट कंदालू। अहम ख़बर है, घोटकी की अदालत में ॼणनि के क़त्ल जो ॾोह साबित थियण ते ॿिनि जवाबदारनि खे फाही जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर शेयर कयूं पिया। क्रिमिनल मॉडल कोड निज़ामुद्दीन गडानी और नवाब गडानी के फाही समेत 5-5 लाख रुपया दंड की सज़ा ॿुधाई है। अपडेट कयूं पिया। घोटकी में घोटकी की अदालत ॿिनि ॼणनि के क़त्ल जो ॾोह साबित थियण ते ॿिनि जवाबदारनि के फाही की सज़ा ॿुधाई है। अवां खे आगाह कंदालू। क्रिमिनल मॉडल कोर्ट निज़ामुद्दीन गडानी और नवाब गडानी के फाही समेत 5-5 लाख रुपया दंड की सज़ा ॿुधाए छॾी है। ब्रेकिंग न्यूज़ है, अवां सां शेयर कंदालू। घोटकी की अदालत ॿिनि ॼणनि के क़त्ल जो ॾोह साबित थियण ते ॿिनि जवाबदारनि के फाही की सज़ा ॿुधाए छॾी है। तफ़सील मालूम कंदासीं मुश्ताक लिगारी खां। जी मुश्ताक, अपडेट कजो। घोटकी की मॉडल कोर्ट की अदालत बिन कत्ल जो साबित करने से बिन जवाबदारन के फाही की सजा ॿुधाए छॾी है। घोटकी की क्रिमिनल मॉडल कोर्ट की अदालत कत्ल जो केस बिन कत्ल के केस जो ॾोह साबित करने से बिन जवाबदारन निज़ामुद्दीन गडानी और नवाब उर्फ ठाड़ू गडानी के फाही 5-5 लाख रुपया दंड की सजा ॿुधाए छॾी है। जवाबदारन 2010 में खातपुर मार वेझो मक़तूल केर लुंड और फैज़ मोहम्मद लुंड के कत्ल कयो, जैं केस खातपुर मार थाने से दाख़िल कयो वियो। अदालत के अहिड़े फैसले खां पोइ ॿिन्ही जवाबदारनि खे सखर सेंट्रल जेल मुंतक़िल कयो आहे। इहो फैसलो जेको आहे ॿिनि क़त्ल जे केस में जेको आहे ॿिनि जवाबदारनि खे जेको आहे फाही जी सज़ा आहे 5 लाख रुपया दंड की सज़ा ॾिनी आहे। इन वॾी कैचरी जेको आहे सखर सेंट्रल जेल मुंतक़िल कयो आहे। जी ठीक है मुश्ताक, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।